साथी दोस्तों, मेहरबानी तव्हां कराची प्रेस क्लब जो दोस्तन जी जो ही कचेरी जो मौक़ो ॾिनो ऐं जेको माज़ी क़रीब में थी गुज़रियो आहे उन खां पंहिंजे मुशाहिदो ॾिजे, तजुर्बा ऐं मुशाहिदा, ऑब्ज़र्वेशन एंड एक्सपेरिमेंटेशन। साइंस हूंदी बि आहे त मुख़्तसरन स्टार्ट मूंखे थोरो पोयां वठिणो पवंदो त जॾहिं खां ज़मीनूं ऐं पाणीअ जो मामिलो इशू थियो आहे उहो 2-3 सालनि जे विच जी ॻाल्हि आहे। पहिरीं सिंध गवर्नमेंट जो ॿियनि सूबनि जो बि हूंदो, पर सिंध गवर्नमेंट जो आइडेंटिफाई करणु ज़मीनूं 22 जी स्टोरी आहे। आइडेंटिफाई कयूं त कहिड़ी ज़मीनूं आहिनि। 23 में डिसेंबर 22 में तव्हांजे प्रेस क्लब जे अॻियां ई असां हिकिड़ी राति बुख हड़ताल कई त माइंस एंड मिनरल्स जे बिल ते हुकूमत प्रोविंशियल असेंबली रेज़ोल्यूशन ॾिनो हो, पावर्स पंहिंजा सरेंडर कया त उन ते फ़ैसिला फेडरेशन करे सघे थी। असांखे उते ई कंसर्न शुरू थिया त छा थियण वारो आहे। ऐं 2023 जे जून में गवर्नमेंट जेका उन वक़्तु हुई PDM-2 गवर्नमेंट उन फ़ैसिलो कयो त SIFC जो इदारो ठाहियूं था, जंहिंखे 3 अगस्त 2023 ते एक्ट जी शक्ल ॾिनी वई। हाणे SIFC जो इदारो ठहणु ख़ुदि हिकिड़ो नए सिर फेडरेशन जी जोड़जक असीं सम्झूं पिया त थिए पई ऐं फेडरल सिस्टम खे ख़तमु करे यूनिटरी फॉर्म गवर्नमेंट जे तरफ़ वञे पई, जंहिंमें मिल्कियत सॼी सेंट्रलाइज़ थी थिए SIFC जी थिए ऐं उहे इदारा फ़ैसिला कंदा ऐं प्रोविंशियल जेका असेट्स ऐं इकोनॉमी उन जो तस्वुरु ख़तमु थो थिए, छो त उन में डिसीजन मेकिंग सॼी मथे थी थिए। डिसेंबर 2023 जे 1 डिसेंबर ते ज़मीनूं अलॉट थियूं थियनि। उन जे पस मंज़र में पहिरें दफ़ा जेको इहो तव्हां सभिनी रिकॉर्ड करे चुका आहियो 52,000+ एकड़ सिंध में, ऐं पोइ पंजाब में 8 लख एकड़ थी थिए ऐं KP ऐं बलूचिस्तान में थिए थी। इन जे हवाले हाणे इहा जेका अलॉटमेंट थी थिए, इहा जेका एलोकेशन थिए, इन सां शुरूआत थी थिए ऐं इन्हनि सभिनी खां बाख़बर आहियूं ऐं असां उन ते किथे बयान, किथे एहतिजाज, किथे का न का शइ कंदा आयासीं। इलेक्शन्स जॾहिं ख़तमु थियूं तकड़ियूं शयूं आयूं, असां हिन सॼे जो जाइज़ो वरितो त अहिड़े क़िस्म जी इलेक्शन कराइण जी ज़रूरत छो महसूसु थी एतिरी, जेका सुठी साख वारी न रही इलेक्शन। ऐं हिते बि ऐं ॿिए पासे बि हिकिड़ी धुरियुनि खे सिलेक्ट कयो वियो ऐं नाजाइज़ियूं त सदाईं थींदियूं, पर सॼियूं रिज़ल्टूं तब्दील करे ऐं इहो छो कयो वियो, 2 सहूलियतकारी छो कई वई त ही गवर्नमेंट ठहे। SIFC जे पस मंज़र जे हवाले खां आउं सिर्फ़ु चवंदुसि, छो त मिल्कियत जो तस्वुर मुस्तक़िल तौर ते वञे पियो मर्कज़ वटि या SIFC सेक्रेटेरिएट वटि, पाकिस्तान सेक्रेटेरिएट न सिंध सेक्रेटेरिएट वटि। जेके प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि ते बि अथॉरिटीज़ ठाहे ऐं उहे पंहिंजा पावर सरेंडर करे ऐं खणी वञनि अॻिते मथे, ऐं पोइ उते प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर्स, लाॻापियल डिपार्टमेंट्स या सेक्रेटरी जेके 7 डिपार्टमेंट ॾिना विया आहिनि SIFC में, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल में, उन में वञणु ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुजणु ऐं 2 उन जी कोऑर्डिनेशन मुल्की ब्यूरोक्रेसी न पर कोऑर्डिनेटर उन जी पाकिस्तान आर्मी। असां ख़ुदि इन में त इन जो पस मंज़र डेवलपमेंट जो आहे या छा आहे त वरी इनखे थोरो माइक्रो लेवल ते ॾिसजे। पोइ जॾहिं इहा सम्झ में आई त उन ते जेके कंपनियूं ठहियूं, ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड SECP में ॿियूं आयूं ऐं पहिरियों जेके लीज़ थियूं जेके लैंड्स या माइंस या ॿियूं जे तरफ़ उहो सॼो उन कंपनी खे थियूं। वरी उन कंपनी जो तफ़सील ॾिठोसीं असांखे ईअं नज़र आयो
जीअं माज़ीअ में 60 साल पहिरीं अयूब जे वक़्त में या कहिड़े वक़्त में 28 लख एकड़ लॻभॻि ज़मीनूं अलॉट थियूं हुयूं। उन वक़्तु नवां कैनाल्स ठहिया हुआ, उन लाइ पाणी जी घुर्ज थी, उहो सॼो सिंध मों ऐं टंडो मोहम्मद ख़ान ऐं उन खां हेठि एरिया उन ते डेवलप थी। त नज़र ईअं आयो त ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जेको हिन जो हिसो आहे उहो बि इन तरफ़ आहे। पोइ ॾिठोसीं इहा शइ खणी असीं पब्लिक में लथासीं SIFC खे मजबूरी तौर ते, ऐं सॼी सिंध में डिवीज़न या किन ज़िलनि सतह ते बि असां हिन जे नुक़साननि खां ऐं फेडरेशन जे तसवुर जे ख़िलाफ़ डिक्लेयर करे ऐं पाकिस्तान जेको फेडरेटिंग यूनिट्स आहिनि उनजी सॼी मिल्कियत जेकॾहिं हिकिड़े इदारनि वटि हली वञे ऐं उहा नाले मातिर सूबनि जी हुजे पर उन ते फ़ैसिला साज़ी हली वञे जंहिंमें पब्लिक प्राइवेटाइज़ेशन कमीशन बि, इंडस्ट्रीज़ बि, टूरिज़म बि ऐं ज़मीनूं बि, पावर, एनर्जी माना कोल, ॿियूं शयूं सभु उनजी एडवोकेसी, इन जी एडवोकेसी बि कईसूं त तव्हांजे मीडिया जे तवसुल सां ऐं ॿियनि जे दोस्तनि जे सॼी शइ जेका 8 जुलाई 2024 जी ज़ाहिर थी त कैनाल्स ठहनि ऐं उन ते तेज़ ठहनि ऐं उन ते फंडिंग ॾिनी वञे। फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स उनखे कनि त उहा शइ ज़ाहिर आई। पोइ हिते जो ॾिठोसीं असांजे कंसर्न डिपार्टमेंट सां किथे बि का परमिशन कान हुई, पोइ सम्झी वियासीं त कहिड़े तरह आहे। पोइ उन मां ख़बर पई त मई 2024 में प्रेसिडेंट ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन अलॉन्ग विद 2 चीफ मिनिस्टर्स खे विज़िट करणु वियो इन प्राइवेट कंपनी जे ऑफिस में, जिते हीअ डील थी त ही शयूं तव्हांखे ॾियणियूं आहिनि, जंहिं ते पोइ पंजाब जी प्रोविंशियल गवर्नमेंट उन कैनाल ते हिकिड़नि ते फंडिंग बि पंहिंजे बजट में बि रखी ऐं जुलाई में हिननि जो अप्रूवल ॾिनो। इहा रुगो माज़ी ॿुधाइण इन करे तजुर्बो असां मुख़्तलिफ़ दोस्तनि सां जिन सां राब्तो कयो, पोइ ॾिठोसीं त फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट, पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग ऐं उन्हनि जूं अलाइज़ इते ई खड़तेर कोन्हे निकिरो। 2 एस्टेब्लिशमेंट जिन हिननि खे आंदो आहे मैनेज्ड पावर में, उहे बि ख़ुदि कंपनी सरकार बि गॾु आहे इन प्रोजेक्ट्स में ऐं बेनिफिशरी आहे। ऐं मुस्तक़बिल में जेकॾहिं इहे सभु रिसोर्सिस लॉन्ग टर्म में वञनि था हलिया त उनजा नुक़सानात, पहिरियों सेक्टर हो एग्रीकल्चर जो, त एग्रीकल्चर जे सतह ते कीअं थींदो। पोइ ज़राअत जे दोस्तनि सां वेठासीं, उन मां एक्सपर्ट सां वेठासीं इरिगेशन जे, उन मां इहो थियो त जेके शॉर्ट टर्म प्रोजेक्ट्स आहिनि 25 लख एकड़नि जा, उन में सिंध जी तक़रीबन अधु जे खां थोरो घटि 40 सैकड़ो ज़राअत डिस्टर्ब थींदी ऐं जेकॾहिं लॉन्ग टर्म प्रोजेक्ट्स सभु मिलाए छॾियूं त सिंध जी 2/3 थींदी आहिनि, माना तक़रीबन 7 खां 8 मिलियन एकड़ जो पाणी खुटी पवंदो ऐं मौजूदा कैनाल सिस्टम ऐं इरिगेशन सिस्टम सॼो तबाह थी वेंदो। ऐं जेके हींअर ट्रेडिशनल क्रॉप्स 100 सालनि खां हिते थींदा अचनि पिया, राइस, शुगर केन या हॉर्टिकल्चर ते या केलो या असांजी फुटियूं या ॿियो, इहो सिस्टम मौजूदा न रहंदो, का नए नमूने सां का प्लानिंग करणी पवंदी आहे। इहो सॼो 1991 अकॉर्ड जे टोटल मनाफ़ी आहे, इहो उन तरफ़ ॾिठोसीं। न करे इहो गस न ॾिसंदे पब्लिक जो गस ॾिठोसीं, उते राय आमा ठाहिण जी ॻाल्हि कईसूं, मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां, मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमुनि सां, शागिर्द जमायतुनि सां, औरत जमायतुनि सां ऐं वकीलनि सां, मुख़्तलिफ़ सां असां जेके सोसाइटी जा जेके सोशल एक्टिविस्ट हुआ उन्हनि सां इहा साॻी तजवीज़ ॾिसूं त इन सां सिंध जी डेल्टा खां साह निकिरणु शुरू थींदो, तबाह अॻे थी चुकी आहे ऐं सिंध जी जेका ज़राअत आहे उहा सॼो ज़रई सिस्टम सॼो बीह वेंदो ऐं उनखे नए सिर सोचणो पवंदो। 1.22 करोड़ एकड़ ज़मीन जेका सिंध जे कमान एरिया मां या बलूचिस्तान सां मिलाए 1.36 करोड़ एकड़ ज़मीन जंहिंजो पाणी सिंध ऐं बलूचिस्तान जो गॾु वेंदो आहे, इन जो मुस्तक़बिल तारीख़ आहे ऐं अॻिते कीअं थींदो। ऐं तव्हांखे सेंसस में बि मालूम हूंदो त 48%
रूरल एरिया डिक्लेयर थियल आहे, 52 अर्बन डिक्लेयर थियल आहे। रूरल जो घणो डिपेंडेंस सॼो इन ते आहे, पर अर्बन बि जेका आहे नंढा शहर उहे बि कंहिं न कंहिं नमूने सां इन सां उनजे ख़िलाफ़ पब्लिक में वियासीं, पब्लिक में उनजे लाइ जागरता थी, सभिनी खोड़ सियासी जमायतुनि सभिनी तहरुक वरितो, सिंध में हिकिड़ो आवाज़ उथियो ऐं उन में सहाफ़ियुनि में वरितो, अदीबनि में वरितो, कहिड़ो दाइरो अचनि न वरितो, उहो सॼी शइ मथे निकिरी आई 6 महीननि में, ऐं 6 महीननि में एतिरी ताक़तवर थी आई जो शहर सिंध जो नंढो वॾो शहर में नौजवान ख़ुसूसी तौर ते, पर ॿारड़ा औरतूं ऐं मर्द सभु निकिरी आया, सवाइ हुकूमती जेके इतिहाद हो जंहिंमें अलाइज़ MQM पीपल्स पार्टी ऐं नून लीग उन्हनि जा MPA MNAs ऐं ॿिया उहे पहिरियों 6 महीननि में बैकफुट थिया ऐं हुननि जी हुकुमरान जेके हुआ उहे वज़ाहतूं ॾींदा रहिया, चीफ मिनिस्टर्स ऐं ॿियूं ॾींदा रहिया, पर ग़लति बयानी कंदा रहिया। पोइ मीडिया जे ज़रिए, ॿियनि जे ज़रिए, असांजे ज़रिए उन्हनि शयुनि ते जेके ग़लति बयानियूं कयूं वयूं त उहो कैनाल सिस्टम न आहे, पर इहा थी वई त 48 लख जेका प्रपोज्ड लैंड आहे उन मां 9 लखनि खां 10 लखनि जे विच में ज़मीन एलोकेटेड थी वई आहे, 2 खां 3 लख कॉन्ट्रेक्टेड थी वई आहे, लख खां मथे आबाद थियणु शुरू थी वई आहे। इहे फिगर्स ज़ाहिर थी वयूं त यकीन तौर ते जॾहिं ज़ाहिर थी वयूं त पोइ माण्हुनि उहो वर्जन मञियो ऐं हुकूमती नैरेटिव खे न मञियो ऐं सॼी सिंध उथली बीठी। ऐं पहिरीं त असांजी ॿी मीडिया, उर्दू मीडिया 3-4 महीना 5 महीना असांखे इग्नोर कयो, पर पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो जॾहिं असां इस्लामाबाद या ॿियनि में वञणु शुरू कयो ऐं उहे सियासी पार्टियूं जेके यानी तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान वारियूं या ॿियूं जेके अपोजिशन जूं जमायतूं हुयूं उन्हनि जॾहिं ओन कयो, PTI उनखे कयो, जमा इस्लामी इनखे कयो, महमूद ख़ान PMAP खयो, BNP खयो, त वहदतुल मुस्लिमीन खयो, त हिकिड़ी शयूं ॻाल्हि वधी आई ऐं उहा पोइ सॼी उर्दू मीडिया ते बि आई ऐं पोइ नेशनल इशू ते फैलियो। इनखे जॾहिं पंहिंजे उरूज ते पहुतो ऐं पब्लिक न खुटंदड़ रमज़ान जे महीने में न खुटंदड़ जुलूस कढिया ऐं सॼी आई, उन खां पोइ नई हिकमत अमली आई। हाणे सिर्फ़ु आउं उन ते ॻाल्हाईंदुसि, उन खां पोइ तव्हांखे वारो ॾींदुसि। पोइ नई हिकमत अमली आई, उहा आउं पंहिंजे तजुर्बे मुशाहिदे ते ज़ाहिर थो करियां। मार्च जे महीने में जॾहिं इहो नैरेटिव मज़बूत थी वियो त हुकूमती वर्जन ग़लति आहे ऐं पब्लिक हुनखे क़बूल कयो ऐं सहाफ़ी दोस्तनि बि उते थींदड़ स्कीमुनि खे ज़ाहिर कयो त अमलन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो नैरेटिव फ्लॉप थी वियो। प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको ॻाल्हायो पिए उनखे वज़न न मिली सघियो। सिंध में पोइ रेज़ोल्यूशन असेंबलीअ में आंदऊं, पर पब्लिक उनखे क़बूल न कयो, चयो त बाबा हे असांखे ख़तमु कैनाल खपे। जेकॾहिं तव्हां एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए अप्रूव करे सघो था त एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए ख़तमु बि करियो। इहो नैरेटिव हलियो। उन खां पोइ असीं सम्झूं पिया त कंपनी सरकार ऐं मौजूदा हुकुमरान उन्हनि गॾियल स्ट्रेटेजी ठाही ऐं चयूं त अवाम में था वञूं। पीपुल्स पार्टी चयो इन में कंपनी सरकार हुन सां गॾु आहे, इदारा एस्टेब्लिशमेंट हुन सां गॾु आहे। तव्हां हिन वर्जन खे हाणे सिंध जो वर्जन न, पर चओ त एंटी स्टेट या एंटी फेडरल कुवतूं पयूं मुखालफ़त कनि। ऐं तव्हां ॾिसंदव त मार्च खां पोइ वर्जन सॼो इहो ठाहियो त तव्हां हुनखे एंटी स्टेट ऐं एंटी फेडरेशन धुरियूं उन जूं आहिनि ऐं रियल असीं त मुखालिफ़ आहियूं, असीं तव्हांखे ही सहूलियतकारी करे ॾींदा। हाणे इहा आहे मार्च खां पोइ तहरीक 7 जा एहतजाज, ज़िले 7 जा एहतजाज, 4 अप्रैल ते जलसो ऐं पोइ 4-5 जेके डिविज़नल जलसा, इहे सॼा हथरादू मैनेज हुयूं ऐं इन में असांजी कंपनी सरकार ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकुमरान इहे सभु उहे हुआ ऐं तकीरूं जेके हुननि जे अॻुवाणनि कयूं ते मुख अॻुवाण ते कयूं
उहे हुयूं जेके कंपनी सरकार सां गॾु जलसनि में ऐं तव्हांजे सभिनी ॾिठा मीरपुर हैदराबाद सखर ऐं कड़ी ख़ुदाबख्श इहे सभु उहे हुयूं जेके गॾियल स्क्रिप्ट लिखियल हुयूं पर उन्हनि पंहिंजी जाइ न ठाही वकीलनि 12 मार्च ते एहतजाज कयो पहिरियों रैली हैदराबाद में 12 अप्रैल ते वरी ॿियो प्रोग्राम रखियो ओचितो तव्हां ॾिठो हूंदो त 11 अप्रैल ते हिकिड़ो ॿियो वकीलनि जो पैनल तकिड़ो हिकिड़े कराची में हाईकोर्ट बार में हिकिड़ी तकरीब रखी वई ऐं उन में तकिड़ो अनाउंस कयो त 18 तारीख़ ते इहो कजे ऐं आऊं पंहिंजी इंफॉर्मेशन तजुर्बे ऐं एक्सपेरिमेंट सां इहो थो ॿुधायांव त फर्स्ट वीक ऑफ अप्रैल में जेको हींअर फ़ैसिलो थियल आहे डिले करण जो इहो करे चुका हाणे उन लाइ किथे स्टेज सजाइणी उन्हनि पंहिंजे स्टेज इहा सजाई ऐं इनखे कीअं एंड करियूं हिकिड़े 2 ॾींहंनि में ऐं कंहिं थर्ड पार्टी खे पॉलिटिकल जे बजाए थर्ड पार्टी खे ॾियूं छो त पॉलिटिकल जेको वर्जन आहे उहो नेशनलिज़म खे हथी थो ॾिए ऐं नेशनलिस्ट पॉलिटिक्स माज़ीअ खां वठी कीअं थी वई आहे वारी कचहरी ॿुधाईंदोसांव हींअर वरी उन ते नथो ॻाल्हायां पर यकीनी तौर ते तव्हांखे उनजो आगाही ॾींदुसि उन्हनि 18 तारीख़ ते ॾिनो उहा सरकारी प्रोग्राम आयो पोइ ही जेका 12 ते रखियल हुई उन्हनि 12 वारनि वरी 17 ते ॾेई छॾियो ज़िद में ऐं हुननि पंहिंजो उन ते धरणो हुयो यकीनी तौर ते उन धरणे में पोइ गॾिजी विया दोस्त ऐं 2 ग्रुप गॾिजी ऐं पोइ गॾु हलिया ऐं धरणे में गैर मामूली सिंध जे माण्हुनि जी शिरकत उन सॼी शइ खे जेको 2 ॾींहंनि जो में ख़तमु थियणो हो उनखे 12 ॾींहंनि में बि ख़तमु करण में वॾी पीड़ा करणी पई छो त जॾहिं पब्लिक लखनि में अची वञे ऐं 5 त उन्हनि जा थी सघे थो त उनजा ठहियल गुॾा हुजनि पर जॾहिं 1,000 वकील उन में ऐं जेन्युइन हिकिड़ी तहरीक थी वञे पोइ मुमकिन न रहियो कि उन्हनि खे डिक्टेट करे सघे पर उहे हरकतूं थींदियूं रहियूं ही ख़तमु थी वकीलनि खे आख़िर में जेको CCI जेको वर्जन ॾिनो त इन ते कमेटी ठाही इन ते अॻे बि तव्हां वर्जन ॾेई चुका आहियूं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ ज़रदारी जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी मीटिंग कई इहो बि आइन खां मथां क़दम हो वरी हींअर जेको CCI फ़ैसिलो कयो आहे इहो बि आइन तहत फ़ैसिलो न कयो आहे आइन तहत या फ़ैसिलो करणो या कमीशन लाइ सदर खे मोकिलणो वरी उहो फ़ैसिलो कयो अथनि ऐं सम्झां पियो त जीअं माज़ीअ में सिंध में चवंदा त एहसास महरूमी आहे असांजे महरूमनि खे चवंदा एहसास महरूमी आहे ईअं हींअर बि चवनि पिया त ग़लति फहमियूं आहिनि उहे असीं हिनजूं कढी ऐं कैनाल ऐं ज़मीनूं ऐं भरपूर कंदासूं ऐं हुननि जे ग्रुप जेके सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी करप्ट पॉलिटिशियन ऐं इंटरनेशनल जेके के आहिनि कॉर्पोरेट कल्चर जा माण्हू उन्हनि जे फ़ाइदे लाइ असांजी ख़िलाफ़ ठही आहे ही जेका स्कीम आई आहे ऐं उनखे नेशनल इंट्रस्ट में करे ऐं ॾिनो पियो वञे त इहो वेस्टेड इंट्रस्ट आहे जेको आउं सम्झां पियो त मजमूई तौर ते पाकिस्तान जे फेडरेशन लाइ पाकिस्तान में सूबनि में जे लाइ दुरुस्त न आहे ख़ुशूसन सिंध लाइ तबाही जो प्रोग्राम उन करे असांखे इनखे उन नज़र सां ॾिसंदे असीं सम्झूं पिया इन मां निकिरण लाइ हींअर जेके बि रस्ता बंदि थिया आहिनि छो त पाकिस्तान में जंग अची वई यकीनी तौर ते जंग जे करे शयूं कुझु शयूं डिले थियूं पर उन मां हाणे असां उन मां निकिरी ऐं पंहिंजे प्रोग्राम खे मुतहरिक करणु घुरिजे ऐं सिंध जो अञा पाणी जो मामिलो रुकियो ज़रूरु आहे पर जलालपुर ठहे पियो जेका अण बराबरी वारी जलालपुर माना 2 लख एकड़नि जो पाणी ठहे पियो ऐं ग्रेटर थल कैनाल ऐं चोलिस्तान ये कैनाल्स कोन आहिनि ये कैनाल्स एंड सिस्टम्स आहिनि ग्रेटर थल कैनाल माना 4 कैनाल ऐं 6 शाखूं ऐं चोलिस्तान माना 2 वॾा कैनाल ऐं उन मां लातादाद शाखूं ऐं उन करे सिर्फ़ु पंजाब जा प्रोजेक्ट्स ॾिसंदासूं त
उहे ई असांजे मजमूई तौर ते सिंध जो 2/3 ऑफ पाणी खणी वेंदा उन करे आउं सम्झां पियो त असांजे सिंध जे माण्हुनि खे इन ते अॻिते अचिणो पवंदो असां पंहिंजे तजुर्बे में असां मूं पंहिंजा अहवाल ॾिना हीउ जेको मौजूदा अरेंजमेंट कयो वियो आहे असांजे कंपनी सरकार ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी गॾिजी त माण्हुनि खे हाणे एंटी स्टेट यानी पाणीअ जी मूवमेंट या ज़मीनुनि खे वाराइण जी मूवमेंट हाणे असांजी ज़मीन असांजी नंबर 1 एजेंडा आहे जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी 13 लख आइडेंटिफाई थियल आहे सिंध मां एकड़ जिन जी रवानगी सिंध गवर्नमेंट यानी पीपुल्स पार्टी में चऊं सिंध गवर्नमेंट उनजी रवानगी शुरू करे ॾिनी आहे ऐं सिर्फ़ु 192,000 थरपारकर ॾे प्रोपोज़ड आहे 2 लखनि खां मथे प्रोपोज़ड आहे आइडेंटिफाइड थियल आहे खैरपुर में बाक़ी हींअर जेका 52,000 जी आहे उहा असांजी ठट्रो सिजावल बदीन थरपारकर खैरपुर में इहा त ॾिनी वई आहे ऐं इन्हनि ते असांजे नईं कमांड एरिया पैदा पई थिए ऐं नईं कमांड एरिया में असांजे मौजूदा इरीगेशन मां शाखूं कढियो पिया खयूं वञनि ऐं जेकॾहिं जोईअ जी ॻाल्हि कजे त गाज डैम मां जेकॾहिं सिजावल जी ॻाल्हि कजे त असांजे सिजावल ऐं बदीन जी ॻाल्हि कजे त लेफ्ट बैंक जेको कोटड़ी आहे फुलेली अकरमवा ऐं इन्हनि मां असांजूं ऐं पिंजारीअ मां निकिरंदो ऐं उमरकोट मां थो थिए त थरवा ऐं छोर कैनाल उन ते पिया खणनि ऐं सम्झां पियो त सिंध जी मौजूदा जेका अलॉटमेंट आहे उनखे बि कैंसिल थियणु घुरिजे फ्यूचर जेके आइडेंटिफाइड आहिनि इहे ख़तमु थियणु घुरिजनि SIFC पाकिस्तान जे फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहे इनखे असीं 1 यूनिट प्लस सम्झूं पिया सिस्टम इनखे ख़तमु थियणु घुरिजे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव पाकिस्तान जी यूनिटी जे बजाए किन कंपनीज़ खे फ़ाइदो थींदो उनजा आबादगार पंजाब हुजनि या सिंध हुजनि सभिनी लाइ तबाहीअ जो प्रोग्राम आहे उन करे इनखे वापसि थियणु